टाउन कमेटी कंडियारी तरफा सफ़ाई जा इंतजामात कंडियारी सिटी में सुबह जो साझरी रवि सफ़ाई से लगी वेंदो आहे ऐं गलियूं ऐं घटियूं कंडियारी जो साफ़ थियण शुरू थी वेंदियूं आहिनि। हीअ बाबे खान बहादुर गुलाम अहमद वसाण चौक का मेन शारा है जेका साफ़ सुथरी कई पई थी वञे। ही टाउन कमेटी कंडियारी तरफा किचरे खणण लाइ गाॾियूं पिण हिते मौजूद आहिनि। सुबुह सां सफ़ाई करे हिन में किचरो जेको आहे सो ॿी जॻह ते फिटी कयो वेंदो आहे। यहाँ पे कंडियारी शहर में सफाई करते हैं, 2 टाइम सफाई करते हैं कंडियारी शहर में। सुबह झाड़ू लगाते हैं, शाम को भी झाड़ू लगाते हैं, खिदमत करते हैं। हमारे लिए कोई सहूलत नहीं है।